जा मुलाज़िम गुज़िरियल 2 महीननि खां वठी बुख हड़ताल ते वेठल आहिनि। शहर जे अंदर में मुकमल तरह सफ़ाई न हुअण जे करे अनेक बीमारियूं पैदा थी रहियूं आहिनि। शहर जेको उहो गटरनि जे करे उथली पियो आहे। न हिते मरीज़ डॉक्टर गली में मौजूदु आहियूं, न हिते मरीज़ अची वञी सघनि था, न गाॾियूं थियूं निकिरनि। शहरीनि जो इहो मुतालबो आहे त टाउन म्यूनिसिपल कमेटी जा जेके मुलाज़िम आहिनि उन मुतालबा पूरा करे शहर जे अंदर में सफ़ाई जो अमल शुरू कयो वञे। हो बुख हड़ताल थियनि त घटि में घटि इंतिज़ामिया त उन्हनि खे चवे त बाबा तव्हां कुझु वञी करियो। ही बिल्कुलु ख़ामोश थी वेठा आहिनि ऐं माण्हुनि जी परेशानी जी उन्हनि खे का ज़रूरत ई कोन्हे। असां इन करे महिरबानी करे DC साहब खे चऊं था त बाबा ही कुझु न कुझु एक्शन खणो जेको माण्हुनि खे कुझु न कुझु त रिलीफ मिले। असांजा घर आहिनि, असांजा बच्चा बीमार थी पिया आहिनि। हिननि म्यूनिसिपल वारनि खे त अहसासु न आहे, पर DC ठटे खे बि अहसासु न आहे। अहिड़े DC ठटे खे त हितां भॼाए ॿिए कंहिंखे आणनि उहो सुठो आहे न। अहिड़े ज़ुल्म में केरु रहंदो? हिते त समुझो डॉक्टर या जेके पेशेंट अचनि उहे अधु हूअं ई बीमार वधीक बीमार थियो वञनि था। इहो को फज़ीलत आहे हिननि जी? इहा का इंसानियत आहे हिननि जी? असां कंहिंजी पघार बंदि कई आहे या असां कंहिंजो ॾोह कयो आहे? जनाज़ा बि इन्हनि ई हालतुनि मां इन्हनि गटरनि मां को नमाज़ी सलाती हितां ई मचे पियो। बचा स्कूल वञण में दुश्वारियूं, इलाही क़िस्म जी दुश्वारियूं आहिनि। त इहे चूंडियल नुमाइंदनि खे बि थोरो सोचणु घुरिजे। असीं कंहिंखां का इमदाद का मच्छरदानी या कुझु कोन था घुरूं। जेके असांजे बच्चनि जा असांजा बुनियादी राइट्स आहिनि, जेके असांजा हक़ आहिनि, सिर्फ़ु उहे ॾिना वञनि। थोरो सफ़ाई सुथराई ते ख़्यालु कयो वञे। बसि इहे इल्तिजा आहे। असांजा मसइला जेके आहिनि 2017 खां वठी असांजा रिटायर मुलाज़िम थिया आहिनि। उन मां 6 असांजा फोत थी विया आहिनि। लाज़मी साईं जेको मुलाज़िम 20 साल 30 साल शहर में पंहिंजो कमु सरअंजाम ॾिए थो, उन्हनि जी रिटायरमेंट खां पोइ उन्हनि जो बच्चे जूं ख़ुशियूं आहिनि, शादियूं आहिनि, न्याणी जूं। ऐं उहे 6 रिटायर मुलाज़िम न को पंहिंजे रिटायरमेंट जा पैसा ॾिठो आहे, न को पंहिंजे न्याणी न बच्चे जी शादियूं ॾिठो आहे। असां टोटल 49 रिटायर मुलाज़िम आहिनि जिन खे बुनियादी रिटायरमेंट कोन थी मिले। असां मुसलसल सरापन 5 सालनि खां एहतिजाज रहंदा पिया अचूं। उन्हनि खे वीचारनि खे पैसा न मिली सकिया। बाक़ी जेका न उहे वेठा आहिनि वीचारा कुझु अहिड़ी कैफ़ियत में गुज़रनि पिया त जेका माना अॼु न मरिया या सुभाणे। 40 साल हिते या 30 साल सर्विस करे थो त आख़िर में हुन सां इहो अंजाम थिए थो। इहो कोई इंसाफ़ त कोन्हे। ऐं पाण अंडरग्राउंड गटर लाइन जो इंचार्ज आहियां। माण्हुनि खे गैस पवंदी आहे, का असां वटि फैसिलिटी कोन्हे। उन्हनि ते पैसा ऐं पाण ख़र्चु कंदो, अदारो कोन कंदो। न हिकिड़े पासां तव्हां शहरीनि जा वीचार ॿुधा त हुनजो इहो चवणु आहे त मुसलसल 2 महीननि खां वठी शहर में सफ़ाई नथी थिए। जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी जा उहे मुलाज़िम जेके रिटायर थी विया आहिनि, जंहिंमें 6 मुलाज़िम फोत बि थी चुका आहिनि, पर उन्हनि खे रिटायरमेंट जा पैसा नथा मिलनि ऐं हिन जी वाधू पघार नथी थिए। उन करे ही मुसलसल 19 ॾींहंनि खां वठी हिते म्यूनिसिपल कमेटी अॻियां एहतिजाजनि धरणो ॾेई वेठा आहिनि। हिननि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त असांजा मसइला हल करे असांजो जेको पघार वधायो वञे ऐं पेंशन जेको जिन्हनि माण्हुनि जी रहियल आहे उनखे पेंशन ॾिनी वञे। सैफुल्ला जोणी जो KTV न्यूज़ ठठो।